टंडोजा में पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां नामज़द PS 61 ते अॻूणे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो टंडो केसर वेझो टंडो फज़ल में सवें माण्हुनि पारां इस्तक़बाल करे जलसेगाह में आंदो वियो। अॻूणे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण इलेक्शन मुहिम तेज़ करे छॾी। अॻूणे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो जलसे खे ख़िताब, असांजो तव्हांजो रिश्तो इलेक्शन जो न आहे। असां वटि तक जी अवाम लाइ 5 साल दिलनि ऐं घरनि जा दरवाज़ा खुलियल आहिनि। असां हमेशह हिन तक जी अवाम जी बिना फ़र्क़ जे कमु कयो आहे। हर कमु करण वक़्तु असां कंहिंखां बि न आहे पुछियो त अव्हां कहिड़ी पार्टी खे वोट ॾिनो आहे। हिन तक में एतिरा तरक़ियाती कम गुज़िरियल 20 सालनि खां नाहे थिया जेका 5 सालनि में थिया आहिनि। कंहिंजो बि मुंहुं ॾिसी वोट न ॾिजो, जंहिं लाइ दिलि मुतमिन थिए इनखे वोट ॾिजो। अव्हां GDA नून लीग PTI खां पुछो अव्हां बरसातनि में किथे हुआ। वोट तीर खे मिलंदो, बेनज़ीर खे मिलंदो, पीपल्स पार्टी खे मिलंदो। मुल्क में 3 वॾियूं पार्टियूं आहिनि जंहिंमें नून लीग, पीपल्स पार्टी, PTI आहे। PTI जो सरबराह मुल्क जो वज़ीर आज़म हो। हिकु राति बि सिंध में न रहियो। ॾुखे वक़्त में नून लीग वारा मुआहिदो करे मुल्क मां भॼी वेंदा आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।